सवाल कयो आहे हाफ़िज़ फ़रहान अली पालारी। उहो त चए त साईं मस्जिद में नात या मोबाइल में बयान ॿुधणु जाइज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं नात में गैर शरई उमूर न आहिनि, अहिड़े नमूने सां बयान में बि जेकॾहिं गैर शरई उमूर न आहिनि, यानी उन में सोज़ साज़ बि न आहिनि, निमाज़ुनि जी निमाज़ में खलल नथो पए, त उन सूरत में जाइज़ आहे मोबाइल जे ज़रिए नात ॿुधी सघिजे थी मस्जिद में। अहिड़े नमूने सां बयान बि ॿुधी सघिजे थो, इन में को बि हर्ज न आहे। छाजे करे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारक में साहबा इकराम हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं नात पढ़ंदा हुया, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पाण नात ॿुधंदा हुया। जीअं मुअज्जम औसत जे अंदरि हदीस मुबारक हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत थो करे त अन्न उमर इब्न अल ख़त्ताबी रज़ियल्लाहु ताला अन्हु मर्र बिहस्सान इब्न साबितिन व हुव फिल मस्जिद व हुव युनशिदु शेरन। हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जो गुज़र हज़रत हस्सान बिन साबित खां थियो। पाण मस्जिद में वेही करे वॾे आवाज़ में शेर पढ़ी रहिया हुया। फ़क़ाल लहू उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु। हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु खेसि फ़रमायो हा हुना। फ़क़ाल लहुल हस्सान। हज़रत उमर फ़ारूक फ़रमायो त हिते अवां शेर था पढ़ो। उन जे जवाब में हज़रत हस्सान रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ु कयो नाम लक़द उनशदो फ़ीहे मन हुव ख़ैरुम मिनक। ए उमर, आऊं तोखां बि भले माण्हू जी मौजूदगी में शेर पढ़ंदो हुयसि। यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मुबारक में आऊं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं शेर मस्जिद में पढ़ंदो हुयसि, इन जे करे मूंखे मना न कर। पोइ पाण हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे अर्ज़ु कयूं त अवां बि मुंहिंजी गवाही ॾियो। पोइ हज़रत अबू हुरैरा बि फ़रमायो त हाओ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं हज़रत हस्सान शेर पढ़ंदो हुयो। इन हदीस मुबारक में मालूम थियो त मस्जिद में नात पढ़णु जाइज़ आहे, इन में का बि कबाहत न आहे। पर बहितर आहे त मोबाइल में हलाइण सां निमाज़ुनि खे तकलीफ़ थी सघे थी, या उन में सोज़ साज़ बि आम तौर ते अची विया आहिनि। इन करे बहितर आहे त बचणु घुरिजे, न त इन में ॿुधणु या ॿिए कंहिंखे ॿुधाइण में को बि हर्ज न आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।